हुजूर पुरनूर महबूब सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, ला यरुद्दुल क़दा इला दुआ। मिशकात शरीफ जी हदीस। तर्जुमो याने क़ज़ा खे दुआ मोटाईंदी आहे। वाकई तक़दीर ऐं क़ज़ा अल्लाह ताला जी दरबार में दुआ घुरण सां मोटी वेंदी आहे। हज़रत गौस आज़म महबूब सुबहानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जूं चंद करामतूं बयान कजनि थियूं। बगदाद शरीफ़ जे मोहल्ले बाबुल अज़द जे क़ब्रिस्तान मां हिक माण्हू जे क़बर मां अज़ाब थियण जूं दाहूं ॿाहिरि ॿुधण में ईंदियूं हुयूं। माण्हुनि इहो वाक़ियो हज़रत गौस आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िदमत मुक़द्दस में अर्ज़ु कयो। पाण उन्हनि खां पुछाऊं त हिन क़बर वारे मूंखां ख़र्क़ो हासिलु कयो हो? अर्ज़ु कयाऊं, साईं ख़बर न आहे। फ़रमायूं त कॾहिं मुंहिंजी मजलिस में हाज़िरी ॾिनी हुआईं? अर्ज़ु कयाऊं, साईं ख़बर न आहे। इन खां पोइ पाण मराक़बो कयऊं ऐं संदन मुंहुं मुबारक ते जलाल, हैबत ऐं वक़ार जा आसार ज़ाहिर थियण लॻा। पोइ पाण फ़रमायूं त मूंखे मलाइकनि ॿुधायो आहे त उन क़बर वारे मुंहिंजी ज़ियारत कई हुई ऐं मूंसां सुहिणो अक़ीदो ऐं मुहबत रखंदो, ऐं उन मुहबत ऐं अक़ीदे जे सदिके अल्लाह ताला उनखे माफ़ु कयो। हज़रत साहिब जी इन ॻाल्हि करण खां पोइ उन क़बर मां दाहुन थियण जो आवाज़ु बंदि थी वियो। ॿी करामत आहे घर वेठे बैतुल्लाह शरीफ़ जी ज़ियारत कराइण। शेख सालिह ज़काली अलैहि रहमतुल्लाह अलैहि जो बयानु आहे त मूंखे मुंहिंजे मुर्शिद हज़रत अबू मदियन मग़रबी अलैहि रहमतुल्लाह रूहानी तालीम जे हासिलु करण जे लाइ हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत में मोकिलियो। हज़रत साहिब मूंखे 20 ॾींहं पंहिंजे ख़ुलवत गाह में रहाए ऐं हिकु ॾींहुं फ़रमायूं त क़िबले शरीफ़ जे तरफ़ अखियूं खणी निहार। त छा थो ॾिसीं? मूं नज़रूं खणी निहारियो त बैतुल्लाह शरीफ़ काबतुल्लाह शरीफ़ नज़र आयो। वरी मग़रिब जे तरफ़ मुंहुं कराए फ़रमायाऊं त हाणे छा थो ॾिसीं? त मूंखे पंहिंजो मुर्शिद अबू मदियन रहमतुल्लाह अलैहि नज़र आयो। सुभान अल्लाह। ॿी करामत आहे त शेख अबुल अब्बास हुसैनी रहमतुल्लाह जो बयानु आहे त हिकु ॾींहुं मां हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी रहमतुल्लाह अलैहि जे ख़िदमत में हाज़िर थियुसि। बगदाद जो बादशाह ख़लीफ़ो अल मुस्तनजद बिल्लाह बि वेठो। उन अर्ज़ु कयो त हज़रत, हिन वक़्तु सूफ़नि जी मौसम न आहे, पर मूंखे हींअर सूफ़ खारायो त मुंहिंजी दिलि खे इत्मिनान ऐं यकीन वधीक हासिलु थींदो। पाण पंहिंजो बरकत वारो हथु मथे खणी हवा मां 2 सूफ़ ज़ाहिर कयूं। हिकिड़ो ख़लीफ़े उन बादशाह मुस्तनजद बिल्लाह खे ॾिनऊं ऐं हिकिड़ो वरी पंहिंजे लाइ रखियऊं। जॾहिं पंहिंजो सूफ़ कटियऊं त उन मां खथूरीअ जी ख़ुशबू अची रही हुई ऐं तमामु घणो लज़ीज़ ऐं सुठो। ऐं जॾहिं उन बादशाह उन ख़लीफ़े मुस्तनजद पंहिंजो सूफ़ वढियो त उन मां कीड़ो निकितो, जीत निकितो। उन अर्ज़ु कयो त इहो छाजे करे? पाण फ़रमायूं त उन खे ज़ालिम जो हथु लॻो हो, उन जे करे उन में कीड़ो पैदा थियो आहे। सो ॾिसो, हुक्मरानी जी सीट आहे ई ज़ालिमनि जी, त उन में वेही हुक्मरानी ते वेही ग़रीबनि माण्हुनि जो जेको ख़्यालु नथो करे, इंसाफ़ नथो करे ऐं ज़ुल्म थो करे, त उहो ज़ालिम आहे जेको अहसासु रखे थो हर इंसान जो। पोइ जेको बि हुजे, हाकिम हुजे, बादशाह हुजे, अमीर हुजे, सरदार हुजे, उहो ख़्यालु कंदो त उहो निहायती नेक ऐं साले हूंदो। जेको न कंदो त उहो ज़ालिमनि मां हूंदो। अल्लाह ज़ालिम थियण खां बचाए, मज़लूम थियण खां बि बचाए, हाकिमनि जे हुक्म खां बि बचाए। मौला सभ खे पंहिंजी पनाह में रखे। आमीन।